बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइले तयम्मुम जे सिलसिले में सिलसिलेवार अॼु मसाइले तयम्मुम जो ॿियो दर्स आहे। तयम्मुम जे सही थियण जा कुझु शराइत आहिनि। उन्हनि शराइत में सभ खां पहिरियों शर्त आहे मुस्लमान हुजणु। कुफुर जी हालत में तयम्मुम सही न थींदो आहे। ॿिए नंबर ते तयम्मुम जी नियत करणु। जंहिं हदस जे करे तयम्मुम कयो वेंदो आहे उन खां तहारत जी नियत कई वञे, या जंहिं शइ जे लाइ तयम्मुम कयो थो वञे उन जी नियत कई वञे। मसलन जेकॾहिं कोई जनाज़े जी निमाज़ जे लाइ तयम्मुम करे रहियो आहे या तिलावत कलाम मुक़द्दस जे लाइ तयम्मुम करे रहियो आहे त उन जी नियत कई वञे। मगर निमाज़ उन तयम्मुम सां सही थी वेंदी जंहिंमें नापाकी खां पाकी हासिल करण जी नियत कई वेंदी आहे, या कहीं अहिड़ी इबादत मक़सूदा जी नियत कई वञे जेका तहारत खां सवाइ नथी थी सघे। इबादत मक़सूदा उहा इबादत आहे जंहिंजी मशरूइयत सिर्फ़ु सवाब ऐं अल्लाह ताला जी रज़ामंदी ऐं ख़ुशनूदी जे लाइ हूंदी आहे। कहीं ॿी इबादत जे अदा करण जे लाइ उन मशरूइयत न हूंदी आहे। जीअं नमाज़ अलबत्ता वुज़ू ऐं क़ुरान मजीद खे हथ लाइण ऐं मस्जिद वञण जे लाइ जेको तयम्मुम थींदो आहे उन सां सिर्फ़ु सवाब मक़सूद न हूंदो आहे, बल्कि ॿियनि इबादतुनि जो करण बि मक़सूद हूंदो आहे। लिहाज़ा निमाज़ जे तयम्मुम सां क़ुरान मजीद खे हथ लाइण जाइज़ आहे, लेकिन क़ुरान मजीद वग़ैरह जे हथ लाइण जे लाइ जेको तयम्मुम कयो वियो आहे उन सां निमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। निमाज़ पढ़ण जे लाइ ॿीहर तयम्मुम करणु ज़रूरी आहे। टे नंबर ते पूरे मुंहं ऐं ॿिन्ही हथनि खे ठूठनि समेत मसो करणु। चौथे नंबर ते जिस्म ते कई अहिड़े शइ जो न हुजणु जेको मसह जे लाइ माने हुजे, मसलन चर्बी, मेणबत्ती या ॿी का अहिड़ी शइ छिलकेदार छिलड़दार जेका माने हुजे, रोकींदड़ हुजे, त इन सूरत में बि तयम्मुम सही न थी सघंदो। पंजे नंबर ते ॿिन्ही हथनि सां या उन जे अक्सर हिसे सां मसो करणु। छहें नंबर ते तयम्मुम करण वक़्तु हदस असगर या हदस अकबर वारी शयुनि जो न हुजणु। इहे कुझु शराइत आहे जेके तयम्मुम जे सही थियण जे लाइ ज़रूरी हुया। उन सां गॾोगॾु तयम्मुम जे करण जो तरीक़ो इहो आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी करे नियत करे पंहिंजे ॿिन्ही हथनि खे कई अहिड़ी मिटी ते हणे जेका मिटी नजासत खां पाक हुजे, पाक साफ़ हुजे। पंहिंजे ॿिन्ही हथनि खे हथेलियुनि समेत हणी करे पोइ उन में आङुरियूं खुलियल हूंदियूं ऐं उन्हनि खे मिटी खां खणी करे छंडे करे पोइ पूरे ॿिन्ही हथनि खे पंहिंजे मुंहं ते इन तरह घुमाए जो का जॻह बाक़ी न रहे। उन खां पोइ खॿे हथ खे सॼे हथ जे मथां मसो करे पोइ वरी सॼे हथ सां खॿे हथ यानी खॿी बांह ऐं सॼी बांह जो मुकमल मसो करे। ऐं मसो करण जो इहो तरीक़ो आहे त जेका बांह हथ जो पुठियारो पासो आहे त उन खां शुरू कंदो, ठूठ जे तरफ़ छिके वेंदो, वरी ठूठ खां पोइ वापसि हथ जे तरफ़ छिके ईंदो ऐं मुकमल तौर ते ठूठनि समेत मसो करणो आहे ताकि का बि जॻह बाक़ी न रहे। मसनून तरीक़ो तयम्मुम जे करण जो इहो आहे।